अस्सलाम वालेकुम दोस्तों कहिड़ा हाल आहिनि दोस्तों मां आयुसि पंहिंजे ॻोठ में सोचो त तव्हांखे कुझु ॾेखारिजे ऐं काफ़ी ॾींहंनि खां वठी मुंहिंजो व्लॉग न आयो हो ऐं सोचो त अॼु व्लॉग थी वञे आउं आयुसि ॻोठ में ऐं ॾिसूं था ॻोठ में छा छा आहे ऐं ॻोठ जो माहौल कीअं आहे ऐं ॻोठ जी केतिरे क़दुरु ख़ूबसूरती आहे तव्हांखे ॾेखारियूं था। दोस्तों ही आहे फसल ज्वार जो ऐं हिते हिकिड़ी मशीन लॻल आहे ऐं ही मुंहिंजे पोयां आहे ख़बर न आहे छा जो आहे ज़ैतून जो बूटो हिन में नंढा नंढा ज़ैतून भी आहिनि ही तैयार थियण वारा आहिनि।